हला अथव मुफ्त जी मानी तारण वारो, मुफ्त जी छलन किथे मानी ॾिसो, अंधन वांगे था वञी किरो, पैसनि जी मानी खाइण खां चढ़े वथो बरो, मुफ्त जी मानी ॿुधी 2-3 ॾींहं घर में कुनी नथा चाढ़ियो, बाक़ी पाहत वारे सॾ ते बीमारी जा बहाना था ठाहियो, बीमारी जा बहाना था ठाहियो।